كانوا يكذبون وإذا قيل لهم لا تفسدوا في الأرض قالوا إنما نحن مصلحون ألا إنهم هم المفسدون ولكن لا يشعرون وإذا قيل لهم آمنوا كما آمن الناس قالوا أنؤمن كما آمن السفهاء ألا إنهم هم السفهاء ولكن لا يعلمون وإذا لقوا الذين آمنوا قالوا آمنا وإذا خلوا إلى شياطينهم قالوا إنا معكم إنما نحن مستهزئون الله يستهزئ بهم ويمدهم في طغيانهم يعمهون أولئك الذين اشتروا الضلالة بالهدى فما ربحت تجارتهم وما كانوا مهتدين. दुरूद शरीफ पढ़ो। اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. गुज़रियल दर्स जे अंदर तव्हां असां अहले तक़वा मुत्तक़ी ऐं परहेज़गारनि जूं निशानियूं हलन पियूं ऐं अॼोके दर्स जे अंदर भी अल्लाह तबारक व तआला अहले तक़वा मुत्तक़ी ऐं परहेज़गारनि जूं निशानियूं बयान फरमायूं आहिनि। वल्लज़ीन युमिनून बिमा उनज़िल इलैक, उहे माण्हू जेके मञनि था उनखे जेको नाज़िल कयो वियो आहे अव्हां जी तरफ़, वमा उनज़िल मिन क़ब्लिक, ऐं उनखे बि मञनि था जेको नाज़िल कयो वियो आहे अव्हां खां अॻु में, वबिल आख़िरति हुम यूक़िनून, ऐं आख़िरत जे ॾिहाड़े जे मथां बि यकीन रखनि था। अल्लाह साईं जीअं ईमान वारनि जी मथे निशानी बयान फरमाई त ईमान वारनि जूं हे निशानियूं आहिनि। गुज़िरियल दर्स में तव्हांखे ॿुधायो इबादत जा टे क़िस्म आहिनि, इबादत माली, इबादत बदनी, इबादत क़ल्बी। अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब युक़ीमून अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, इहे बि अहले तक़वा जूं निशानियूं। अॼु अल्लाह ताला फरमाए थो त ईमान वारा उहे जेके मञींदा आहिनि, माना जेका शइ तव्हां ॾे नाज़िल कई आहे क़ुरान मजीद अल्लाह तबारक व तआला जो किताब, उन जे मथां बि उन्हनि जो ईमान आहे। जेको अव्हां खां अॻु में नाज़िल कयो वियो आहे, तौरात आहे, इंजील आहे, ज़बूर आहे, या जेके बि सहीफ़ आहिनि। ॾिसो ॻाल्हि खे सम्झो, असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जे मुताबिक़ असांखे हुकुम इहो आहे त तव्हां असांखे अल्लाह जे किताब क़ुरान मजीद जे मथां बि ईमान ऐं यकीन आहे, ठीकु आहे। पर जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में जेके नबी आया उन्हनि जे मथां जेके किताब लथा, सहीफ़ा लथा, उन्हनि जे मथां बि तव्हांजो असां ऐं तव्हां असांजो ईमान ऐं यकीन आहे। फ़र्क़ु इहो आहे त उन्हनि साबिक़ा जेके अॻु में अंबिया आया, जेके नबी आया, उन्हनि जे मथां जेके किताब नाज़िल कया विया उन्हनि जे अंदरि मञण जो मक़सदु इहो आहे उन में जेके बि हुकुम अल्लाह तबारक व तआला बयान फरमाया असां उन्हनि सभिनी हुकुमनि खे बिल्कुलु मञूं था, पर असां अमल जेको कंदासीं उहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जे मथां। ॻाल्हि सम्झ में आई न? उनखे बिल्कुलु मञूं था। त मुस्लमान जेके अगरि असां वटि अल्लाह साईं माफ़ फरमाए के वीचारा अबोझ हूंदा आहिनि, उन्हनि खां जेकॾहिं को माण्हू पुछा कंदो त बाबा जेके अॻु में आसमानी किताब हुया अब असांजो उन्हनि सां कहिड़ो कमु वञे, न उन्हनि जे मथां बि तव्हां असांजो ईमान आहे, यकीन आहे, उहो बि अलाह जे तरफ़ां मोकिलियल किताब आहिनि। ॻाल्हि सम्झ में आई न? जीअं क़ुरान मजीद जे मथां ईमान रखणु तव्हां असांजे ईमान जो हिसो आहे, तीअं तौरात, इंजील ऐं ज़बूर ऐं जेके बि किताब सहीफ़ा अल्लाह ताला किताब ऐं सहीफ़ा अल्लाह ताला आसमान तां नाज़िल फरमाया असांखे उन्हनि सभिनी खे मञणो आहे। इहो अहले तक़वा जी निशानी आहे। हाणे अल्लाह ताला मथे त ईमान बिल ग़ैब बयान फरमायो आहे, अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब, वरी हिते वरी ॿीहर फरमाई वल्लज़ीन युमिनून बिमा उनज़िल इलैक, वरी ॿीहर अल्लाह तबारक व तआला ईमान बिल ग़ैब वांगुरु जेको आहे सो बयान फरमायो। इन जे करे त जेके मके जे अंदरि या जेके शुरूआती माण्हू जेके मुस्लमान थियण वारा हुया उहे काफ़िर ॿिनि क़िस्मनि जा, मुस्लमान थी करे वरी अहले तक़वा थी वञनि पिया। हिकिड़ा हुया शुरूआती काफ़िर मुशरिक, आई ॻाल्हि सम्झ में, जेके कलमो पढ़ी करे मुस्लमान थी पिया वञनि। ॿिया हुया अहले किताब, माना यहूदी या ईसाई, उहे बि मुस्लमान थियनि विया। त मथीं आयत मां मुराद उन्हनि जे लाइ जेके अहले मुशरिक हुया। ऐं हे जेको वल्लज़ीन युमिनून बिमा उनज़िल इलैक वमा उनज़िल मिन क़ब्लिक वबिल आख़िरति हुम यूक़िनून जे अंदरि इन मां मुराद ईमान बिल ग़ैब मां मुराद इहो आहे यहूदी ऐं नसारनि जे लाइ। वबिल आख़िरति हुम यूक़िनून अल्लाह ताला फरमायो, माना आख़िरत जे मथां यकीन रखंदा।
वबिल आखिरति हुम युमिनून भी थी सके पियो त बाबा आखिरत जे माना ईमान आणींदा। ईमान आने जी जगह ते युकिनून जो लफ़्ज़ जेको बयान थियल आहे इहो यकीन खां वरितल आहे। माना इन में हिन ॻाल्हि जी तरफ़ इशारो आहे त इंसान जे जिस्म जे अंदरि सुधारो तॾहिं ईंदो जॾहिं आख़िरत जे मथां मुकमल तरीक़े सां यकीन चइबो आहे उन शइ खे ॼणो त अखियुनि सां हीअ शइ ॾिसी आयो आहे। माना आख़िरत जो वेसाहु ऐं आख़िरत जो अक़ीदो एतिरो मुस्लमाननि जे अंदरि मज़बूत हुजे ॼणो अखियुनि ॾिठी ॻाल्हि आहे साम्हूं असांजी इहा शइ पई आहे। छो त इंसान जे अंदरि तब्दीली जेका शइ आणींदी आहे न उहा आख़िरत जो अक़ीदो आहे। ॾिसो तव्हां ऐं असां जंहिं दुनिया जे अंदरि रहूं था मुस्लमान बि रहंदा काफ़िर बि रहंदा। हाणे काफ़िर हिन दुनिया जे अंदरि बेभउ थी करे जेको रहंदा ख़बर आहे वजह छा आहे? हुननि खे आख़िरत जो फ़िकुर ई न आहे, सिस्टम ई न आहे, तवजो ई न आहे त भई असांजे लाइ आख़िरत बि थींदो, मरणो आहे, हिसाब किताब ॾियणो आहे, जज़ा जो ॾियारो आहे। इहो तव्हां ऐं असां सभिनी जो आहे। पोइ जॾहिं असां इन अक़ीदे जी तरफ़ ध्यानु कंदा आहियूं, ख़्यालु कंदा आहियूं त भई असांखे आख़िरत में अलाह ताला वटि हिसाब किताब ॾियणो आहे, जवाबु ॾियणो आहे, त पोइ फौरन असां ऐं तव्हां आख़िरत जी तयारी करणु शुरू कंदा आहियूं। जेकॾहिं इहा सोच ऐं इहा सम्झ जेकॾहिं न अचे त पोइ असां आख़िरत जी तयारी कंहिं क़िस्म जी न कंदासीं। आख़िरत ते असांजो को तवजो ई न हूंदो। आख़िरत वारो अक़ीदो इहो मज़बूत इनकलाबी अक़ीदो आहे। आई ॻाल्हि सम्झ में? हाणे अलाह ताला फरमाए थो त जिन जिन माण्हुनि जे अंदरि इहे सिफ़तूं आहिनि युमिनून बिल ग़ैब वारी, यानी अन ॾिठे ईमान बि आंदो, निमाज़ बि पढ़ियूं, वरी जेको मां रिज़िक ॾिनोमान उन में बि अलाह जे रस्ते में छा कयूं, ख़र्च कयूं, वरी जेको तव्हांजे मथां क़ुर मजीद नाज़िल कयोसीं उन्हनि जे मथां बि ईमान आंदियूं, अव्हां खां अॻु में जेके नबी आया उन्हनि जे मथां जेके किताब सहीफ़ा नाज़िल कयासीं उन्हनि जे मथां बि ईमान आंदो। त हाणे इहे उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम वउलाइका हुमुल मुफ़्लिहून, इहे ई माण्हू हिदायत आहिनि पंहिंजे रब जी तरफ़ खां, वउलाइका हुमुल मुफ़्लिहून, इहे ई इंसान कामयाब आहिनि। हाणे हिननि खे कामयाबी जो सर्टिफिकेट अलाह ताला जे तरफ़ां मिली वियो। त बाबा कामयाब माण्हू कहिड़ा आहिनि? जंहिंजे अंदरि छा हुजे, ईमान बिल ग़ैब हुजे, निमाज़ पढ़ंदड़ हुजनि, अलाह जेको रिज़िक ॾिनो आहे उन मां ख़र्च कनि, ऐं जेके किताब यानी क़ुर मजीद जे मथां मुकमल तरीक़े सां उन्हनि जो छा हुजे, ईमान हुजे, यकीन हुजे। जेके अॻियां किताब सहीफ़ा नाज़िल थिया उन्हनि जे मथां बि हिननि जो ईमान आहे, यकीन आहे, त पोइ क़ुर जी फतवा छा आहे, उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम वउलाइका हुमुल मुफ़्लिहून। हाणे इहे ई माण्हू आहिनि क़ुर थो फरमाइनि जेके हिदायत ते आहिनि पंहिंजे रब जी तरफ़ खां, वउलाइका हुमुल मुफ़्लिहून, इहे ई माण्हू छा आहिनि त कामयाब आहिनि। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? अॻिते अल्लाह तबारक व तआला ऐसी ने अल्लाह ताला मोमिननि जो आले तक़वा वारनि जूं निशानियूं बयान फरमायूं त बाबा मोमिन जे अंदरि हे निशानियूं उन जूं आहिनि। हाणे अॻिते अल्लाह तबारक व तआला काफ़िरनि जे हिकिड़े ज़िद ऐं इनाद जो बयान थो फरमाए। माना काफ़िर इहे एॾा ज़िदीर आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो इन्नल लज़ीन कफ़रू, बेशक जिन माण्हुनि कुफ़ुर कयो या इनकार कयो, ॻाल्हि साॻी आहे। छो त ज़ाहिर आहे जेको माण्हू काफ़िर हूंदो आहे उहो अलाह जे रसूल जे हुकुम जो इनकार कंदो आहे, तॾहिं त हुनखे काफ़िर चयो वेंदो आहे। कुफ़र जी माना ई आहे इनकार कर। बेशक जिन माण्हुनि छा कयो, इनकार कयो, सवाउन अलैहिम, बराबरि आहे उन्हनि जे मथां, अंज़रतहुम, तव्हां उन्हनि खे ड्रेजारियो, अम लम तुनदिरहुम ला युमिनून, या तव्हां उन्हनि खे न ड्रेजारियो, ला युमिनून, ये ईमान न आणींदा। अल्लाह ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो त मुंहिंजा हबीब, हे काफ़िर पंहिंजे ज़िद ऐं इनाद जे अंदरि ॼाणी वाणी इन ज़िद जे मथां आहिनि, जेकॾहिं तूं उन्हनि खे ड्रोजारे या न ड्रोजारे, ॿई ॻाल्हियूं बराबरि आहिनि, हो ईमान कॾहिं बि न आणींदा। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? भई अल्लाह ताला फरमाए थो ला युमिनून, उहो ईमान न आणींदा। वजह इहा आहे जेसीं ताईं माण्हू हक़ खे हक़ो करे सम्झंदो, उनजी तरफ़ तवजो ॾींदो, तॾहिं उनखे इहा ॻाल्हि सम्झ में। उहो शुरूआत खां वठी हिकिड़ो माण्हू आहे, उनखे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि सम्झाइण जी कोशिशि कयो, ठीकु आहे बाबा, हे मसइलो या चवंदो न न मूंखे सम्झ में ई न ईंदो, तूं सम्झ, मूंखे सम्झ में ई न, माना हुनजे सम्झण जो इरादो ई न आहे, हुनजी दिली आहे तमन्ना ई न आहे। आई ॻाल्हि समझ में? हिकिड़ो माण्हू सम्झ जी नियत सां जॾहिं वेहंदो त हुनखे ॻाल्हि बि सम्झ में ईंदी, उनखे ॻाल्हि उहा दिमाग़ जे अंदरि बि वेंदी। शुरू खां वठी हुनजे दिमाग़ जे अंदरि इहा ॻाल्हि आहे ई न, हुनजो नज़रियो इहो ठहियल आहे। तॾहिं अल्लाह ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो तव्हां उन्हनि खे ड्रेजारियो या चाहे तव्हां उन्हनि खे न ड्रेजारियो, इहे ज़ालिम ला युमिनून, ईमान क़तन न आणींदा। आई ॻाल्हि समझ में? ख़तम अल्लाह, न आणण जी वजह छा आहे, छाजे करे? अल्लाह ताला फरमाए थो इनजे करे जो ख़तम अल्लाह, इन्हनि जे ज़िद जे करे, ख़तम अल्लाहु अला क़ुलूबिहिम व अला समइहिम व अला अबसारिहिम गिशावा व लहुम अज़ाबुन अज़ीम। अल्लाह ताला
ख़तम अल्लाहु अला क़ुलूबिहिम, मोहर हई आहे अल्लाह ताला उन्हनि जे दिलनि जे मथां, अला क़ुलूबिहिम उन्हनि जे दिलनि जे मथां, व अला समइहिम उन्हनि जे कननि जे मथां, व अला अबसारिहिम ऐं उन्हनि जे अखियुनि जे मथां गिशावा हिकिड़ो पर्दो आहे, वलहुम अज़ाबुन अज़ीम ऐं उन्हनि जे लाइ वॾो अज़ाब आहे। ॻाल्हि सम्झ, माना इन ज़िद ऐं इनाद जे करे हिकिड़ो माण्हू जॾहिं सफ़ा इन ज़िद ऐं इनाद सफ़ा बस इहो करियो आहे त मूंखे ईमान आणो ई न आहे, अल्लाह ताला उन्हनि जे मथां हिकिड़ी मोहर हणी छॾी आहे। आई ॻाल्हि सम्झ, उन्हनि जे दिलनि जे मथां, अखियुनि जे मथां, कननि जे मथां रब साईं अखियुनि जे मथां बि अहिड़ो पर्दो चाढ़े छॾियो आहे जो हक़ ॾिसंदे बि हक़ जे मथां नथा अचनि पिया। चाहे ज़ाहिर आहे इंसान जहिड़ो चवंदा आहिनि जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, जहिड़ी नियत तहिड़ी मुराद आहे, हो इन शइ जी तरफ़ वधण ई कोन था चाहिनि, तवजो ई नथा करणु चाहिनि। अल्लाह ताला बि उन्हनि जे अखियुनि जे मथां ऐं उन्हनि जे दिलि जे मथां ऐं वाला समय वाला अबसारे, अल्लाह ताला उन्हनि जे अखियुनि जे मथां बि अहिड़ो पर्दो चाढ़े छॾियो आहे जो का शइ उन्हनि खे सम्झ में ई न थिए। इहे हुया खुलियल काफ़र जेके ज़िद ऐं इनाद जे अंदरि आहे।